नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हां खे कोट डीजी मां ख़बर ॾींदा हलूं त तालका कोट डीजी जे शहर कुंभ में असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद मुराद अब्बासी जी अॻवानी इंक्रोचमेंट हटाइण जो सिलसिलो जारी है, जॾहिं त कुछ सियासी माण्हुनि खे रियायत ॾिनी पई ऐं ग़रीब माण्हुनि जा छपरा ढाहे पट कया विया। अहिड़ी सूरत हाल ॾिसी शहरनि ऐं इंतिज़ामिया विच में चक्रियूं बि थियूं। शहरनि मूजिबि त बासर माण्हुनि जी अदावतुनि खे हथ बि न लाथो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर रुगो ग़रीब दुकानदारनि जा दुकान ऐं छपरा पियो ढाहे। अगरि मेरिट न कई वई त असिस्टेंट कमिश्नर खिलाफ सख्त एहतजाज भी कबो ऐं संदसि हक लाइ हाई कोर्ट जो भी दरवाजो खड़काए पो। ॿिए तरफ़ असिस्टेंट कमिश्नर कोर्ट डीजी मोहम्मद मुराद अब्बासी जो चवण आहे त सभ जे लाइ कानून हिकु आहे, कंहिं सां बि रियायत न थींदी। हाई कोर्ट जे हुकुम मुताबिक़ हद तकलियूं हटायूं पिया। कुझु शहरनि खे 2 ॾींहनि जी मोहलत ॾिनी आहे। असां नथा चाहियूं त कंहिंजो नुक़सान थिए। अगरि 2 ॾींहनि अंदरि रहियल माण्हुनि पंहिंजूं अदावतूं न हटायूं त असां पाण हेवी मशीनरी जो इस्तेमाल करे हद तकलियूं हटाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।